ॿिए पासे खे ॿुधाईंदा हलूं त कराची में गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। सामूंडी हवाऊं घुलण लॻियूं आहिनि। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मौसम जे हवाले सां अवांखे अपडेट कंदा हलूं। कराची में गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। सामूंडी हवाऊं घुलण लॻियूं आहिनि। मौसमियाती खाते मूजिबि कराची जी मौसम में बहितरी अचण लॻी आहे ऐं शहर में अॼु सामूंडी हवाऊं सुठी रफ़्तार सां घुली रहियूं आहिनि। अवांखे आगाही ॾियूं पिया। कराची में गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। सामूंडी हवाऊं घुलण लॻियूं आहिनि। मौसमियात खाते मूजिबि कराची जी मौसम में बहितरी अचण लॻी आहे। हवा जो वधीक दबाव कमज़ोर थियण सां गर्मी में वधीक घटिताई ईंदी। शहर जो गर्मीपद 34 खां 36 डिग्री सेंटीग्रेड रहण जो इम्कान आहे। 23 मई ते कराची समेत सिंध जे ॿियनि इलाइक़नि में मौसम गरम रहंदी ऐं पावर अवांखे आगाही ॾियूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। कराची में गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। सामूंडी हवाऊं घुलण लॻियूं आहिनि। 23 मई ते कराची समेत सिंध जे ॿियनि इलाइक़नि में मौसम गरम रहंदी ऐं पारो 40 ताईं पहुची सघे थो।